नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। सूरत में बाज़ार जे विच में जुवान जी थी हत्या। सूरत में आयल VIP रोड ते विच बाज़ार में रस्ते तां वञी रहियल जुवान खे 3 ॼणनि चाकूअ जा वार करे हुन जी हत्या करे भॼी वञण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। महेश्वरी समाज जे गुरुअ जी टीका कंदड़ थियो गिरफ़्तार। कच्छ में फेसबुक ते महेश्वरी समाज जे धर्मगुरुअ जे नाले ख़राब टीका कंदड़ जुवान खे अहमदाबाद क्राइम ब्रांच पारां गिरफ़्तार करे गांधीधाम में पत्रकार परिषद करण में आई हुई। गुजरात जा कुर्मी बेरनि जी फसल मां कनि था सुठी कमाई। गुजरात जे झगड़िया ॻोठ जा कुर्मी गर्मीअ जी शुरूआत थियण सां ई देसी बेरनि जो फसल करे उन मां सुठी कमाई करे रहिया आहिनि। बेरनि जो उपयोग बिस्किटनि में फ्लेवर तरीक़े पिणु उपयोग थी रहियो आहे। जामनगर में ताज़ी जनमियल नींगरीअ खे छॾे माता थी गायब। जामनगर में आयल सरकारी गुरु गोविंद सिंह हॉस्पिटल में कोई औरत ताज़ी जनमियल नींगरीअ खे मेडिकल पासे छॾे करे भॼी वञण ते नींगरीअ खे इलाज लाइ भर्ती कयो वियो आहे। भावनगर जे ॻोठ में शागिर्दियाणीअ ते मास्टर कयो बलात्कार। भावनगर ज़िले जे मथावड़ा ॻोठ जी स्कूल में 9वें दर्जे में अभ्यास कंदड़ नींगरीअ ते हुन जे मास्तर ई प्रेम संबंध जो नाटक करे बलात्कार करण ते मामलो पुलिस में दर्ज थियो आहे। नेशनल हाईवे जो कम शुरू हुअण ते शागिर्द आहिनि परेशान। भावनगर सोमनाथ नेशनल हाईवे ठाहिण जो कम शुरू हुअण ते गिर सोमनाथ ज़िले जे ॻोठ में शागिर्दनि खे स्कूल वञण लाइ हाईवे क्रॉस करणो पवण ते उहे परेशान थी रहिया आहिनि। भावनगर में कुर्मियुनि जे हंगामे ते पुलिस जो लाठीचार्ज। भावनगर पासे जे बाड़ी
ऐं पड़वा ॻोठ में GPCL माइन कंपनीअ जे ज़मीन वठण जे मामले कुर्मिन धरना करे हंगामो करण ते पुलिस पारां लाठीचार्ज करे 62 आसू सेल छॾण में आया हुआ। संत डॉक्टर संतोष महाराज जो भावनगर में थियो स्वागत। अमरावतीअ जा संत डॉक्टर संतोष महाराज ऐं राजकोट जा संत साईं सुखदेवलाल भावनगर में ईंदे उन्हनि जो राजाई समाज हॉल में भक्तनि पारां शाही स्वागत कयो वियो हुओ। प्रसंगन में गड्डी थियन था बाकी गड्डी तो था भावनगर जे झूलेलाल मंदिर जी संतन वरती मुलाकात। अमरावतीअ जा संत डॉक्टर संतोष महाराज, राजकोट जी साईं टेहलराम दरबार जा संत साईं सुखदेवलाल ऐं भावनगर साईं खानूराम मंदिर जे साईं महेश लाल भावनगर जे सिंधु नगर में झूलेलाल मंदिर जी मुलाकात वरती हुई। स्थान
भावनगर में ट्रक में बाहि लॻण ते मची अफ़रा तफ़री। भावनगर शहर जे भीड़बंजन विस्तार में एक ट्रक बिजलीअ जे थंभले सां भटकण ते ट्रक में बाहि लॻण ते अफ़रा तफ़री मची वई हुई ऐं फायर ब्रिगेड पारां बाहि खे कंट्रोल कयो वियो हुओ। भावनगर जे दलित जुवान जी हत्या कंदड़ थियो गिरफ़्तार। भावनगर जे टिंबी ॻोठ में घुड़सवारी कंदड़ दलित जुवान जी थियल हत्या जो सस्पेंस डिटेक्ट करे पुलिस पारां हत्या कंदड़ खे गिरफ़्तार कंदे दलित जुवान पंहिंजी औरत जी छेड़खानी कंदे हुन जी हत्या कई हुअण जो क़बूल कयो आहे। राजकोट में अंबन जे गुदामन में महानगर पालिका जी छापेमारी। राजकोट में कार्बाइड सां अंबन के पचाईंदड़ व्यापारियुनि जे गुदामन में महानगर पालिका जी टीम छापेमारी करे आश्रे 2 टन अंबन जो नाश करे कार्यवाही कई हुई। गांधीनगर जी कोर्ट में आसाराम जी वीडियो सां थी सुनावणी। जोधपुर कोर्ट में रहियल आसाराम जे मोटेरा आश्रम में करण में आयल दुष्कर्म केस जी सुनावणी गांधीनगर जी कोर्ट में वीडियो कॉन्फ्रेंस मार्फत करण में आई हुई। जामनगर में महानगर पालिका पारां डिमोलिशन जी कई वई शुरूआत। जामनगर शहर में महानगर पालिका जे एस्टेट जी टीम पारां प्रणामी कॉम्प्लेक्स में गैरकायदे ठाहिण में आयल 8 दुकानुनि जो डिमोलिशन करण में आयो हुओ। पाणीअ जी भयंकर तंगीअ में भी वाव जो प्रशासन बेदरकार। सॼे गुजरात में पाणीअ जी भयंकर तंगी हली रही आहे। तॾहिं बनासकांठा जे वाव शहर में प्रशासन जी बेदरकारीअ सां पाणीअ जी लाइन टुटण ते हज़ारे लीटर पाणी गटर में वही वियो हुओ। दिल्ली ऐं उत्तर भारत में आंधी तूफ़ान जो कहर। भारत जी राजधानी दिल्ली ऐं उत्तर भारत में आयल आंधी ऐं तूफ़ान जे कहर ते केतिरो ई नुक़सान थियण सां गॾु केतिरनि माण्हुनि जी मौत थी आहे ऐं दिल्ली एयरपोर्ट खां 150 खां भी वधीक फ्लाइट डाइवर्ट करण में आयूं आहिनि।
जामनगर में ट्रक ड्राइवर जी हत्या करे लूट कंदड़ थियो गिरफ़्तार। जामनगर जे डीज़ल भरियल टैंकर जी लूट करण लाइ ड्राइवर जी हत्या कंदड़ 3 ॼणनि खे पुलिस पारां गिरफ़्तार करे तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। कर्नाटक जी चूंडियूं पूरियूं थींदे ई पेट्रोल डीज़ल जा वधिया अघ। कर्नाटक जी चूंडियूं पूरियूं थियण सां ई उन जो रिज़ल्ट अचे। उन खां अॻु में पेट्रोल में लीटर ते 17 पैसा ऐं डीज़ल में लीटर ते 21 पैसनि जो अघु वधाइण में आयो आहे। आबू रोड में केमिकल जी फैक्ट्रीअ में लगी बाहि। राजस्थान जे आबू रोड में आयल हिकु कॉम्प्लेक्स जी फैक्ट्रीअ में राति जे टाइम में बाहि लॻण ते अफ़रा तफ़री मची वई हुई ऐं फायर ब्रिगेड मौक़े ते पहुची बाहि खे कंट्रोल कयो हुओ। अहमदाबाद जे एसजी हाईवे ते महानगर पालिका कयो डिमोलिशन। अहमदाबाद शहर जे एसजी हाईवे ते पकवान 4 रस्ता पासे गैरकानूनी ठाहिण में आयल हिकु कॉम्प्लेक्स खे महानगर पालिका पारां तोड़े छॾण में आयो हुओ। सूरत जे हिकु घर मां 15 तोला सोन जी थी चोरी। सूरत जे कामरेज विस्तार में आयल हिकु घर में केतिरनि बदमाशनि घुसी करे घर मां 15 तोला सोन जा गहना ऐं 1 लख जी रोकड़ चोरी कंदे पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। गोंडल में पाणीअ जे लाइ ज़मीन जो थी रहियो आहे सर्वे। राजकोट जे गोंडल में किथे पाणी कहिड़े फसल खे लाभदाई थी सघे थो उहो ॼाणण लाइ लैब पारां ज़मीन जो सैंपल खणी करे सर्वे करण में अची रहियो आहे। भुज में नाबालिग ते बलात्कार कंदड़ खे 10 सालनि जी थी सज़ा। भुज जे हंगामी आवास में रहंदड़ नाबालिग बालिका खे शादीअ जी लालच ॾेई बलात्कार कंदड़ राजकोट जे जुवान खे कोर्ट पारां 10 सालनि जी सज़ा जो हुकुम करण में आयो हुओ। कच्छ जे आदिपुर पासे जुवान जी थी हत्या। कच्छ जे आदिपुर ऐं अंजार जे पासे में आयल सनी मंदिर पासे नामचीन जुवान खे केतिरनि बदमाशनि तलवार जा वार करे हत्या करण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू करण में आई आहे।
उल्हासनगर में सिंधी मेले जो थियो फिनाले। उल्हासनगर में ॿारनि लाइ रखण में आयल समर कैंप सिंधी मेला जो फिनाले प्रोग्राम कयो वियो हुओ, जंहिंमें ॿारनि पारां ज़बरदस्त परफॉर्मेंस पेश करण में आया हुआ। इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।